नाज़रीन, हिन वक्त असां कराची प्रेस क्लब अॻियां मौजूद आहियूं जिते रिटायर्ड मुलाज़िम ग्रेजुएट यार्ड जे तंज़ीम पारां जेको आहे बुख हड़ताल अलामती बुख हड़ताल कई पई वञे, जंहिंमें हिननि जो मुतालबो आहे त चार्टर ऑफ डिमांड, ग्रुप इंश्योरेंस, सिहत कार्ड, बेनुअल फंड रहियल 10% जेको आहे ॾिनी वञे। उन जे हवाले सां असां हिननि खां पुछूं था त अॻुवान छा था चवणु चाहिनि। असांजो जेको गिरेव आहे गवर्नमेंट रिटायर एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन, इन्ही में असांजा सब डिपार्टमेंट, उनमें हेल्थ हुजे, एजुकेशन हुजे, ऐं उन खां अलावा असांजे सिंध पुलिस हुजे, जेके बि डिपार्टमेंट आहिनि उहे असांजा मेंबर आहिनि। हिन वक़्तु असांजी जेका असां अॻु में 2 प्रोग्राम करे चुका आहियूं, जंहिंमें असां फाइल फिनांस डिपार्टमेंट जे सेक्रेटरी वटि असांजा जमा आहिनि, पर उन फाइलनि ते एतिरी मिटी चढ़ी वई आहे जो उन वक़्त जे गवर्नमेंट उन फाइलनि खे टच बि कोन कयो आहे। असां हे 3 दफ़ो जेके पोड़ा एम्प्लॉइज़ जेके ॾिसो था बीमार, ब्लड प्रेशर जा मरीज़, सभु असां हाणे 3 ॾींहंनि जी अलामती बुख हड़ताल ते हिते पहुता आहियूं। उन में असांजा मुतालबा ग्रुप इंश्योरेंस आहे, बेनुअल फंड आहे, ऐं उन खां अलावा सिहत कार्ड आहे, ऐं 10% जेको ॿियनि सूबनि खे मिले थो उहो उन जो आहे। उन सां गॾु हेल्थ कार्ड सन कोटा, सन कोटा ते आउं ॻाल्हाईंदुसि। 60 साल या मरी वञण वारे खे डिज़ीज़ कोटा त मिले थी, पर तव्हां ॾिसो था 60 साल वारो बि मरण जे बराबरि आहे, उनखे सभु बीमारियूं लाइक़ु आहिनि। ज़ाहिर आहे उनखे औलाद जो सहारो हूंदो, नौकिरी हूंदी त उनजो गुज़र सुठो थींदो। बेनुअल फंड आहे असांजो 1.5% कटियल आहे, ग्रुप इंश्योरेंस आहे असांजो 1% कटियल आहे। बलोचिस्तान खे मिली सघे थो ऐं सरहद खे मिली सघे थो, उतां जे असेंबली सभिनी पंहिंजा बिल पास कया आहिनि। मूंखे ॾुख इहो थो थिए त बलोचिस्तान जेको पोइते पियल इलाइक़ो आहे, उतां जे माण्हुनि में इहो शऊर आयो त हिननि पोड़नि जो हक़ आहे, हिननि जा पैसा कटियल आहिनि, हिननि खे मिलणु खपे। असांजी सरहद वारा उन्हनि खे मिलियो आहे। असां सूबे सिंध ख़ासि तौर ते मोहतरम आसिफ़ ज़रदारी, फरियाल टालपुर, बिलावल भुट्टो साहब खां असां घुर कई, असां फाइल जमा कराया त असांजो हीउ हक़ आहे, असांखे मिलणु खपे, छाकाणि त असांजे तनख़्वाहुनि मां पैसा कटियल आहिनि, उहे असांखे मिलनि। उन ते असांखे हिन वक़्तु ई को रिस्पॉन्स कोन मिलियो आहे, पर असां अव्हांजे तवसत सां इहो ॿुधाइणु चाहियूं था त गिरेवा जो मक़सदु आहे त हर घर में जेकॾहिं हिकिड़ो रिटायर आहे, उन जा 5 पुट हूंदा, 5 न्याणियूं हूंदियूं, उहे वोट आहिनि। जे असां कैलकुलेशन कयूं था 6 लख खे हर घर में घटि 10 वोट कयो, 15 कयो, त इहो लखनि जे तादाद में। असां अॼु वरी मैडम फरियाल टालपुर ऐं आसिफ़ ज़रदारी साहब ऐं उन खां अलावा सिंध गवर्नमेंट खे ॿुधाइणु चाहियूं था त महिरबानी करे असांजे मसइले खे गौर करे। अॼु जेको असां निगरान गवर्नमेंट में कयो आहे उहो असांजो जस्टिस साहबु आहे जेको वज़ीर आहे। असां उनखां पर्सनल हे पोड़ा माण्हू भेणियूं असांजूं, असां बुख हड़ताल ते वेठा आहियूं त असांजे मुतालबनि ते गौर करे ऐं असेंबली गवर्नर खां असां मुतालबो था कयूं त असांजे मसइलनि खे नोट करे हिन वक़्तु असांजा जेके मुतालबा आहिनि महिरबानी करे उहे मञिया वञनि। थैंक यू। डिपार्टमेंट खां रिटायर्ड आहियां। हिते असां हिन लाइ वेठा आहियूं त जीअं त असांजी पूरी सर्विस जे दौरान असांजा पैसा कटिया विया आहिनि, जंहिंखे इंश्योरेंस जे मद में, त इंश्योरेंस जो इहो ई असूल हूंदो आहे त उनजो जॾहिं पीरियड पूरो थींदो आहे त हर माण्हू खे इंश्योरेंस ॾिनी वेंदी आहे। पर असां सां इहो मसइलो आहे त असांजा पैसा त कटिया विया आहिनि, पर असांखे 1 रुपयो बि वापसि नथो मिले, जेको असां रिटायर्ड ग़रीब मुलाज़िमनि जो हक़ आहे। ऐं उहो हुकूमत खे घुरिजे त बराए महिरबानी असांखे पंहिंजो हक़ वापसि ॾिनो वञे, छो जो हू हुकूमत वटि बि न आहे, हू कंपनीअ वटि पैसो आहे असांजो। त सिर्फ़ु हुकूमत पंहिंजे कानून में थोरी तरमीम आणींदी त कंपनी पैसा वापसि कंदी। ॿियो असांजो मुतालबो आहे सिहत कार्ड, जीअं त हर सूबे में सिहत कार्ड आहे, पर असांजे सिंध सूबे में सिहत कार्ड नथो ॾिनो वञे। दवाऊं एतिरियूं महांगियूं आहिनि जो रिटायर्ड मुलाज़िमनि जा नंढा नंढा ॿार आहिनि, हू ॿचिड़ा पालनि या दवाऊं वठनि,
इन लाइ महिरबानी करे हुकूमत खे असां अर्ज़ु था रखूं त असांखे सिहत कार्ड ॾिनो वञे। बेन्युअल फंड जो मुतालबो आहे बेन्युअल फंड बि असांजे पघार मां कटियो वियो आहे ऐं उहो बि असांजो राइट आहे। बराए महिरबानी असांखे उहो बि ॾिनो वञे। जीअं त 25% ऐलान कयो वियो पघार जो, उन मां असांखे 10% घटि ॾिनी वई ऐं वक़्त जे बादशाह चयो त 10% ऐं तव्हांखे बाद में ॾींदुमि, पर अफ़सोस सां चवणो थो पए त उहे 10% बि उनखे 12 महीना गुज़री विया आहिनि, असांखे कोन मिलियो आहे। असां मौजूदा हुकूमत खे अर्ज़ु था रखूं त बराए महिरबानी असांखे पंहिंजा हक़ूक़ ॾिना वञनि त असां उन्हनि जा निहायत शुक्रगुज़ार रहंदासीं। छो जो असां रिटायर्ड मुलाज़िम आहियूं ऐं पुरअमन आहियूं। असां पोड़ा माण्हू, असां में न एॾी हिमत आहे बुख हड़ताल में वेहण जी, न एॾे सफ़र करण जी, पर मजबूरन असां हिते बुख हड़ताल ते बि वेठा आहियूं ऐं हिते असां हिकु बाइकाट ते वेठा आहियूं। तो असां रिक्वेस्ट था कयूं पंहिंजे गवर्नमेंट खे, बार बार हर मुलाज़िम रिक्वेस्ट थो करे त असांखे बराए महिरबानी पंहिंजा हक़ूक़ ॾिना वञनि। शुक्रिया। रहमान रहीम, अली रज़ा शाह, नायब सदर गिरेवा रजिस्टर्ड सिंध। सरकार हाणे असां जा मुतालबात असांजे साथियुनि ॻाल्हाया आहिनि, दोहराया बि आहिनि। असुलु मसइलो इहो आहे त असां जेको कुझु घुरूं था पिया उहो हुननि जो कोन्हे, उहो असांजो आहे। असां जॾहिं इन सर्विस हूंदा हुआसीं, जॾहिं असां में स्टेमिना हुई, जॾहिं असां में सघ हुई, तॾहिं जॾहिं असां पघार वठंदा हुआसीं त असांजी पघार मां जेका कटवती थींदी हुई ग्रुप इंश्योरेंस जे नाले सां, बेन्युअल फंड जे नाले सां ऐं मुख़्तलिफ़ मदनि में ज़रे गॾु असांजी अधु पघार जेका हुई मुख़्तलिफ़ हीलनि बांगनि सां फंडनि जे रस्ते उहे मतिलबु असांखां वरिता वेंदा हुआ। हाणे हीअ जेके असांजो ग्रुप इंश्योरेंस जा पैसा आहिनि इहे असांजा आहिनि। इहे स्टेट लाइफ वारनि वटि असांजी अमानत पियल आहे ऐं सिंध गवर्नमेंट उनजी ज़ामिन आहे त असीं रिटायर थियण खां बाद तव्हांखे वठी ॾींदासीं। असांखे उहे असांजा पैसा पिया आहिनि उते, फ्रीज़ लॻा पिया आहिनि। उहे असांखे नई का बजट जा इहो कुझु कोन्हे, उहे सभिनी मुलाज़िमनि जा, उहे सिहत खातो हुजे, पुलिस हुजे, एजुकेशन डिपार्टमेंट हुजे, ओवरऑल सिंध जा जेके बि खाता आहिनि उन्हनि जा इहा कटवती जेका उहा थींदी रहंदी आहे। ख़बर न इहे पैसा काॾे था वञनि ऐं केरु थो खाए पियो। असांजूं कमरूं झुकी वियूं आहिनि, हथनि में लठियूं अची वियूं आहिनि, बीमार आहियूं। को हार्ट जो पेशेंट आहे, को शुगर जो पेशेंट आहे, कंहिंखे ब्लड प्रेशर आहे, कंहिंखे गोॾनि जो सूरु आहे। बहरहाल असीं हिननि खां पिनऊं कोन था पिया, नई शइ कोन था वठूं। इहे असांजा हक़ आहिनि त असांखे ग्रुप इंश्योरेंस ॾियो, असांखे बेन्युअल फंड ॾियो, असांखे सीनियर सिटीज़न जे हेठि हैसियत में सिंध सिहत कार्ड ॾियो ऐं असांखे सन कोटा ॾियो। जॾहिं त बलोचिस्तान में ऐं कैपेकीअ में इहे सभु शयूं जेके आहिनि उन्हनि खे मिली चुकियूं आहिनि। कोर्ट असांजे हक़ में फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। पोइ बि सिंध गवर्नमेंट जेका अॻु में माज़ीअ में ही असांखे न ॾिनी, असां मौजूदा गवर्नमेंट खां इहा तक़ाज़ा था कयूं त महिरबानी करे तव्हां निगरान गवर्नमेंट ज़रूरु आहियो, पर वेंदे वेंदे असांजे मसइलनि जे लाइ का शइ कयूं वञो, को पहिरियों छॾियो वञो जीअं असीं उनजे कढ लॻी पंहिंजा हक़ जेके आहिनि से वठूं। बहरहाल असीं मुड़ंदासीं कोन, पैसा असांजा आहिनि, असां कोन छॾींदासीं, असां वठंदासीं। असां नई का डिमांड कोन था घुरूं त असांखे हीअ शइ ॾियो, हीअ शइ ॾियो, अहिड़े क़िस्म जी का बि असांजा पैसा असांजी पघार मां कटाया विया आहिनि, असीं बाबा उहे था घुरूं। अदा ऐं हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो थी कयां त असांखे बेन्युअल फंड जेके असांजा साथी, असांजा भाइर भेनर बि टे रोज़ा बुख हड़ताल ते वेठा आहिनि, उन खे त पहिरां जस पई ॾियां त पंहिंजे हक़नि लाइ अहिड़ा बुख हड़तालूं करे पंहिंजे हक़नि जी मञता लाइ रोड ते वेठा आहिनि ऐं उन्हनि खे जस पई ॾियां त हेॾी उमिरि रसीदा हुअण जे बावजूदि ऐं हिते वेठा आहिनि ऐं इन्हनि जी जिदोजहद खे आउं सलाम पेश कयां पई। ॿियो त इन्हनि जो जेको जाइज़ मुतालबो आहे त हीअ जेके बेन्युअल फंड, ग्रुप इंश्योरेंस, सिहत कार्ड ऐं जेके इहे असांजे पघारनि मां जेके साईं जन जेके बि आहिनि असांजा गवर्नमेंट एम्प्लॉय, उन्हनि जे कटौती पई थिए पघारनि मां। हिकु त असांजूं पघारूं घटि आहिनि,
ॿियो त असांखे कंहिं क़िस्म जी सहूलियतूं न आहिनि जेके असांजे ॿियनि सूबनि खे आहिनि। असांजे सिंध सूबे जे कंहिं मुलाज़िम खे के बि सहूलियतूं न आहिनि। तंहिं बावजूदि असीं पंहिंजी ड्यूटी सरन अंजाम जेका ॾिनी ऑनेस्टली ॾिनी ऐं हींअर असीं जॾहिं मुलाज़िम आहियूं रिटायर्ड आहियूं त असांखे सिहत कार्ड कोन्हे को। असीं अहिड़ी महांगाईअ जे कहरी दौर में असीं पंहिंजे सिहत लाइ असीं पंहिंजे दवाउनि वठण में जेके पूरा लॻा पिया आहियूं। असांजे पेंशन मां असांजो को बि गुज़ारो कोन पियो थिए। जी असीं असांजा जेके आहिनि गवर्नमेंट जा रिटायर्ड एम्प्लॉइज़ जेके सिंध जा आहिनि हुननि खे ग्रुप इंश्योरेंस खां महरूम रखियो वियो आहे। जॾहिं त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान काफ़ी साल पहिरियों ई हुकुम ॾिनो हो सॼे पाकिस्तान जे लाइ त हुनखे रिटायरमेंट जे टाइम ते ग्रुप इंश्योरेंस ॾिनी वञे। बलोचिस्तान में मिले पई, KPK में मिले पई। सिंध जा रिटायर्ड सरकारी मुलाज़िम अञा ताईं हुन खां महरूम आहिनि। ॿिए नंबर ते हिननि 3 सालनि में जेतिरा बि गवर्नमेंट एम्प्लॉइज़ रिटायर थिया आहिनि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जा सिंध जा, हुननि खे अञा ताईं हुननि जा रिटायरमेंट जा ड्यूज़ कोन ॾिना विया आहिनि। जीअं ग्रेजुएटी आहे, GP फंड आहे, ॿिया ड्यूज़ आहिनि। हुननि जे लाइ हुननि खे रुलाइनि था त हेॾो अप्रूवल वठी अचो, होॾो अप्रूवल वठी अचो, फाइनेंस खां अप्रूवल वठी अचो, फंड कोन्हनि के। ऐं हुन जी अथॉरिटी फाइनेंस डिपार्टमेंट खे ॾिनी अथऊं सभिनीनि डिपार्टमेंटनि जी, त हुतां फंड वठी अचो। हाणे उहे 40 साल सर्विस करे जॾहिं रिटायर थियनि था त उहे वीचारा पोड़ा थी करे वरी धका खाइनि ऑफिसनि जा। उते बि तव्हांखे हालतुनि जी ख़बर आहे, पैसे खां सवाइ को कमु कोन थो थिए। रुलाइनि था, चकर हणनि था बिला वजह। त असां इहो चऊं था त ग्रुप इंश्योरेंस बि ॾिनी वञे। जेके हालिया सालनि में रिटायर थिया आहिनि हुननि जा सभु ड्यूज़ हुननि जे नाले ते फंड्स मंज़ूर करे मोकिलिया वञनि AG सिंध खे, ऐं हुननि जी जल्द हर हिकु रिटायर्ड मुलाज़िम खे अदायगी खे यकीनी बणायो वञे। इहा असांजी घुर आहे। महिरबानी। हाज़िर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कराची प्रेस क्लब अॻियां गवर्नमेंट रिटायर एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन गिरेवा जे तरफ़ां 3 ॾींहं अलामती बुख हड़ताल कई वई आहे। जॾहिं त उन्हनि सां अॻुवाणनि सां असां ॻाल्हायोसीं त उन्हनि जो मुतालबो आहे त रिटायर मुलाज़िमनि खे इंश्योरेंस, हेल्थ कार्ड ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। जॾहिं त हिननि जो उहो बि चवणु आहे त गवर्नमेंट वटि जेके बि स्टेट लाइफ इंश्योरेंस वटि असांजूं पघारुनि मां कटवती करे असांजा ई पैसा रखिया विया आहिनि, उहे ई असांखे ॾिना वञनि का गवर्नमेंट पंहिंजे खाते मां न पई ॾे। उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे निगरान वज़ीर आला खां त फौरी तौर ते असांखे पंहिंजा जाइज़ हक़ ॾिना वञनि। कैमरामैन शेख वकारा सां गॾु राहिब गाओ, इब्रत न्यूज़, कराची।